सुठी निंड करणु सभिनी इंसाननि लाइ ज़रूरी आहे ऐं सभिनी खे घुर्जे त सुठी निंड करण जी कोशिश कनि। पर निंड खां अॻु कुझु अहिड़ा अमल बि आहिनि जेकॾहिं उन्हनि खे हर रोज़ कजे त वज़न में वॾे पैमाने ते घटिताई आणे सघिजे थी। सुम्हंदे वज़न घटाइण जे लाइ ज़रूरी आहे त सभ खां पहिरियां तव्हां सही वक़्त ते निंड करण जी अहमियत खे सम्झो। जिस्म में मौजूदु लेप्टिन ऐं गिरेलिन हार्मोन्स वज़न घटाइण में मददगार साबित थींदा आहिनि। जेके माण्हू सही नमूने निंड कंदा आहिनि उन्हनि में गिरेलिन घटि जॾहिं त लेप्टिन हार्मोन्स वधीक हूंदा आहिनि, जंहिंसां सॼो ॾींहुं बुख कंट्रोल में रहंदी आहे। उन करे निंड मुकमल करण जी कोशिश करणु घुर्जे। निंड करण खां अॻु ग्रीन टी स्ट्रेस हार्मोन्स में घटिताई आणींदी आहे, जेके बुख जी वाध ऐं चर्बीअ जी वाध जो सबबु बणिबा आहिनि। उन करे राति जो निंड खां अॻु ग्रीन टी पीअण सां बि वज़न घटाए सघिजे थो। इहा ॻाल्हि थोरी हैरत जोगी आहे, पर सिहत जी हिकु तहक़ीक़ मां साबित थियो आहे त गोश्त खाइण सां बि वज़न घटिबो आहे। गोश्त जो इस्तेमालु जिस्म में ट्राइप्टोफैन नाले अमाइनो एसिड बणाईंदो आहे, जंहिंसां निंड सुठी ईंदी आहे। सुम्हंदे वज़न घटाइण लाइ ॾींहं में घटि हिकु पाव गोश्त ज़रूरु खाइणु घुर्जे। कंहिं बि खाधे खां अॻु पेट बिल्कुलु बि ख़ाली हुजणु वज़न घटाइण में ॾुखियाई पैदा कंदो आहे। ख़ाली पेट निंड बि नाहे ईंदी। उन करे सुम्हण खां कलाक ॾेढ अॻु हल्कियूं शयूं ज़रूरु खाओ, जंहिंसां तव्हांजो पेट बिल्कुलु ख़ाली न रहे। वज़न घटाइण जे लाइ आलमी सतह ते मञियल ऐं बहितरीन तरीक़ो वर्ज़िश बि आहे। हर रोज़ सुबुह सवेर उथण सां थोरे ई वक़्त लाइ पर वर्ज़िश ज़रूरु करणु घुर्जे। इन जा वज़न घटाइण समेत सिहत लाइ ॿिया बि केतिरा ई फ़ाइदा आहिनि। ॿियो न त रुॻो 10 खां 20 मिंटनि ताईं तकिड़ो पंधु ई कजे त इहो तमामु फ़ाइदेमंद साबित थींदो। जिस्म जेकॾहिं सुम्हंदे ज़हनी दबाव खां आजो नाहे त चर्बी नाहे ॻरंदी। उन करे सुम्हण वक़्तु ज़हन खे सभिनी परेशानियुनि खां आज़ादु करण जी कोशिश कयो। इहो अमल बि वज़न घटाइण लाइ काराइतो अमल हूंदो आहे। हिकु ॿी तहक़ीक़ मां ज़ाहिर थियो आहे त सुम्हण वक़्तु एसी हलाइण या कमरे खे थधो करण सां चर्बी ॻरण जो अमल तेज़ थी वेंदो आहे। थधि में जिस्म में मौजूदु चर्बी जिस्म खे गरम रखण जे लाइ इस्तेमालु थींदी रहंदी आहे, जंहिंसां वज़न घटि थियण लॻंदो आहे।